जामशोरे ज़िले में मुहर्रम अल हराम के हवाले से डिप्टी कमिश्नर फरीदुद्दीन मुस्तफ़ा SSP जामशोरो अमजद शेख से ॻाल्हि ॿोल कयूं त इंतज़ामी हवाले से कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि ज़िले हुकूमत। 3 फैक्टर्स हैं जिसको इस साल हमें काउंटर करना पड़ रहा है। पहले तो मुहर्रम में हमेशा से सिक्योरिटी एक बहुत इंपॉर्टेंट इशू रहा है। सिक्योरिटी के हवाले से इस दफ़ा पुलिस के साथ हमने 2 प्रॉन्ग स्ट्रेटजी और इख्तियार की। रेंजर्स की जो है वो कंपनी प्लस स्ट्रेंथ 43 विंग कासिम रेंजर्स की मौजूद है। पाकिस्तान आर्मी आज से ज़िले में डिप्लॉय हो चुकी हुई है। उनकी 2 प्लटून साइज स्ट्रेंथ्स जो हैं यहाँ पर मौजूद हैं, तो सिक्योरिटी जो है वो सफिशेंट मौजूद है। दूसरा इंपॉर्टेंट फैक्टर था कि इस वक्त पूरा सिंध सुपर मानसून फेस कर रहा है। जेके भी हसास आहिनि असांजे जुलूस उन्हनि खे पंहिंजी बहितरु ड्यूटीअ सां ऐं चेकिंग जेका मुस्बत तरीक़े सां हुजे उनखे उनखे असां सुठी ड्यूटीअ सां काउंटर कयूं। तक़रीबन 2100 असां मुख़्तलिफ़ जवान ऑफिसर्स ये तमामु जेके मजलिसूं ऐं जुलूस में पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। उनमें सादा कपिड़े वारा एहलकार बि रिज़र्व्स में मौजूदु आहिनि। उनजे अलावा जेके कैमरा जी रिकॉर्डिंग आहे उन लाइ सर्विलेंस वेन असां स्पेशली इस्टेब्लिश ॾिनी आहे, जंहिंमें असां कंट्रोल रूम मां बि डायरेक्टली असां उन ऑब्जर्वेशन करे उन सर्विलेंस ऐं रिकॉर्डिंग ॾिसी सघूं था। जी तव्हां डिप्टी कमिश्नर जामशोरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा SSP जामशोरो अमजद शेख जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि चयो त 2100 पुलिस एहलकार रेंजर्स ऐं फ़ौज जा जथा जेके से 9 ऐं 10 जी जेका अॼु खां जेको सो डिप्लॉयमेंट कई आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया आहिनि। मानसून जी बरसाति हुई, उनखे बि जेको रूटनि खे असां केतिरे हद ताईं जेको सो क्लियर करे चुका आहियूं। उन्हनि चयो त अञा बि जामशोरे सेवण में जेको सो पानी कढियो पियो वञे ऐं रूटनि खे क्लियर कयो वेंदो। कैमरामैन रफ़ीक कोलाची सां गॾु इस्माइल बारी जो सिंध TV न्यूज़ कोटड़ी।